काकी ढकणी ओ काकी ढकणी अम्मा अम्मा बताड़ो तो कि सज पियो करे ए ने छोरे जो तो चूसो रखे म पंहिंजे लाइ वेल में हारियो आहे हाणे आहे हिकु छोरो चिनो छा चवांसि मालिक बि ढकिया आहिनि पोइ ढकणी छो न ढके अम्मा मूं चयो आहे पर हू चए थो त मां तकड़ो आहियां ख़बर आहे जेके हुन जा ज़मीन जा ॿारहा पिया था सुकनि न त इहो ॿाकारींदो पियो घिटीअ में ख़बरूं त छोरो अहिड़ियूं कंदो आहे ॼण ॻोठ जो मुजेरी हे आहे सॼे ॻोठ जो बार ॼण हिन जे कुल्हनि ते आहे मालिक बि ढकिया आहिनि पोइ ढकणी छो न ढके अम्मा इनखे त हेॾे सॾु कर छोरे खे हा मां वञां थी हा बदाड़ा ॿुधाए कीअं बंदि पियो आहीं ओ काकी ढकणी कावड़ न कर मां त पंहिंजे कुकड़ खे ॾिसण आयो आहियां ॾिसां त वधियो आहे या न हा भाउ वधी में थी वियो आहे हाणे वियम जा ॾींहं अथसि बसि भाई इहो ॿुधाए रुॻो तने जो वियम हिते कराईंदे या नानाणे मोकिलींदे काकी ओ काकी मूं बस कई छो भाई ॾो तकड़ो ई छा पंहिंजी में त ॾिसूं वञ अम्मा हिनखे पंहिंजी में ॾेखार अम्मा हुयो ते हिते हाणे अलाए काॾे हलियो वियो चूज़ो अयो बाड़े मुंहिंजे चूज़े खे किथे बिलो त न खाइयो काकी बताई कूंगो अचे न त उनखे चइजांइ बदाड़े जी में खे रसो विझी बदाड़े त पहुचाइजे जेकॾहिं इहा में असांजे घर में बीठी हूंदी न त बदाड़ो असांखे सुकून सां राणी कोन ॾींदो न न काकी न मुंहिंजो चूज़ो तो वटि बीठो हुजे मां भला हुनखे काथे बीहारींदुसि अदा बदाड़ा जे बिलो खणी वञे तुंहिंजे चूज़े खे त पोइ अधी वधाई पोइ जो मूं न आहे सोचियो जेकॾहिं न बिलो मुंहिंजे चूज़े खे खणी वियो पोइ सोचींदुसि मां मथे जा सूर इन करे चवां थी त इन जो चूज़ो असांखे ॻीची में न पची वञे सुभाणे वरी ईअं चवंदो त इन चूज़े मां रेडुनि जा फर वठां हा पोइ इहो छोरो निभागो इन चूज़े जे बजाए असांखो बकरी न भराए वठे ना मां अहिड़ो न आहे तूं अजायो हुन ते कावड़ थी करी इन छोरे मूंखे रस्तु करे मारियो आहे अञा बि न चवां बालू बाबा तूं ॾे हाल अहवाल तुंहिंजे ॻोठ वारनि छा चयो असां ॻोठ वारनि खे ॾाढो सम्झायो आहे पर कंहिंखे बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे हिकु बि न ॿुधऊं हा मुजेरी हू चवनि था असां केतिरो इंतज़ारु करे केतिरो इंतज़ारु कंदासीं हा मुजेरी हू त चवनि था असांजे माल सां गॾु बच्चा बि बुख ते वेठा आहिनि हू चवनि था हाणे असां काछो छॾे हलिया वेंदासीं असां हाणे काछे में न रहंदासीं मुजेरी ॻोठ वारा चवनि था वस जे करे सभु बुख मरी वेंदासीं बाबा चरिया न थियो ही असांजे अबनि ॾाॾनि जा ॻोठ आहिनि ऐं असांजा अबा ॾाॾा बि हिते ई मरी खपी विया असांजे अबनि ॾाॾनि बि इहे सभु सूर ऐं सख़्तियूं ॾिठा हुआ पर उन्हनि सभु कुझु बर्दाश्त कयो तव्हां पंहिंजी हिम्मत छो हारी आहे असांजे अबनि ॾाॾनि कॾहिं काछो छॾण जो सोचियो बि कोन हो मां वरी बि चवांव थो त पंहिंजे ॻोठ वारनि खे वञी चओ त सबुरु कयो मालिक पंहिंजी बाझ ज़रूरु कंदो हा मुजेरी असां सम्झूं था पर इन्हनि ॻोठ वारनि खे केरु सम्झाए उन्हनि खे का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुधो बाबा जेकॾहिं तव्हां 3-4 ॼणा पंहिंजे घर छॾण जी ॻाल्हि न कंदव न त पोइ हुननि खे ॻाल्हि सम्झ में ईंदी छो त बाबा उन्हनि जा बि त घर आहिनि ॾिसो न जेके बि पंहिंजे पाण में हो को कंहिंजो सोट आहे को मासात आहे पोइ उहे बि सोचींदा त जॾहिं तव्हां नथा वञो त पोइ असां छो वञूं मां चवांव थो वरी बि वञी सभिनी खे सम्झायो ऐं उन्हनि खे चओ त मुजेरी चवे थो कंहिंखे बि लॾे खणण जी ज़रूरत कान्हे असां ईअं ई कंदासीं जीअं तो चयो
सुबुह जो नेरन करे सभई मुक़ाबले वारी जगह ते हलो बाक़ी अमान अबा मुझे वॾो अटकली अथई तुंहिंजी जान आहे आख़िरी टक ते अमान थी हिकिड़ो बीहंदो हुयो हो तूं ॿियो वरी सूमर पहिरें टक ते मां ऐं टिबो बीहंदासीं बाक़ी तव्हां सभु मज़ो ॾिसिजो छा ॿुधव बाबा तव्हांजो इहो शरीर खां था पिया चओ अमानती अमान बाबा इहो अमानत वारो जेको फ़ैसिलो आहे शीअर इहो करो बाक़ी हाणे ॾिसो जेकॾहिं हिकिड़ी फटपटी अॻिते निकिरी थी वञे उहो त फ़ैसिलो आहे सफ़न सफ़ बाक़ी जेकॾहिं ॿिन्ही फटपटनी गांठ ॾे थी वो फ़ासिलो थो थिए त पोइ अहिड़ा ऑफिसर में हो तव्हां मूंखे अमानती क़बूल आहियो बाक़ी तव्हां पंहिंजे मुजरी खां पुछो त उहो छा थो चवे बाबा मां छा चवां सभिनी खे ॾिसां थो चङी तरह ॾिसां थो ही तोड़ा पटे ॾिसां थो सभु जो सभु मुंहिंजे हाराइण जे चकर में आहिनि अमानती भली कहिड़ो पुंजे मूंखे कहिड़ो फ़र्क़ु थो पए मुझेरी इहा ॻाल्हि कान्हे का बाबा असां चऊं त मुक़ाबिलो टका टक थिए पोइ आहे नसीब जी बाज़ी हा हा मुझेरी पंहिंजी हार मञी वेठो आहे मां त चवां थो हींअर दुंबो कोई खाराए छाजो भॼन डुकण नती भाउ सुभाणे मुक़ाबिलो थींदो मज़ो ॾिसंदासीं मुक़ाबले जे बिना गोश्त खाइण में मज़ो ई कोन ईंदो हा सही थो चई तूं त सभिनी जा कपिड़ा बि खाईंदो नी त पोइ गोश्त कीअं न खाईंदो खाईंदो आहे पोइ लोला खे छॾ तूं पंहिंजी आदत कढ अरे हाणे माफ़ करे वियो वॾनि खे बि ॻाल्हाए ॾियो त पोइ ठीकु आहे ऑफिसर सुभाणे पंहिंजी झाग झाग करे तयार थी जाए सुभाणे तोखे मां ॿुधाईंदुसि त मुक़ाबिलो कीअं कबो आहे जेकॾहिं हाराए वियुसि न त मुजरे वरी ॿियो मुक़ाबिलो कंदासीं छो जो मल पोइ हूंदी आहे जेकॾहिं ॿियो दफ़ो मुक़ाबिलो थियो न त पोइ नेंग वारे रस्ते ते भॼंदासीं तोखे वारियासीं ऐं नांग वकड़ वारे रस्ते ते भॼाईंदुसि पोइ तुंहिंजी ख़बर पवंदी इहे अटकिलो छॾ मुझेरी पंहिंजा हितां जी त जान छॾाए पोइ जूं ॻाल्हियूं पहिरियां इहो त ॾिसूं त मुझेरी डिलीवर पको आहे या कचो आहे इहा ख़बर मैदान ते पवंदी पको आहे या कचो आहे अबा अॼु आउं फटफटी जो मुक़ाबिलो ॾिसण वेंदुसि हो अबा जेकॾहिं माल न काहे वेंदे त माल त बुख मरी वेंदो अबा हूअं वरी कहिड़ो जंग में गाह बीठो आहे जो माल बुख मरी वेंदो जंग वेंदियूं त कख पनी चरी ईंदियूं कुझु बल थी वेंदियूं बाबा जे घर में बकरियूं हूंदियूं त सफ़ा पाव थी वेंदी अबा फटफटीअ जी मेल ख़तमु थी त पोइ बबुर मां टालियूं पटे मां बकरियुनि खे ॾींदुसि बसि न बा सदको वॼई अब्बा तूं भले वञ बाक़ी जेके अछी ॾाढ़ी वारा आहिनि न इहे पिया ठेंग टपा ॾींदा हिन जो कमु कहिड़ो आहे हिन छोकिरे ॾोह त कोन कयो न तूं भले वञी ॾिस बाबा इहो ॿुधाए मुक़ाबिलो केरु खटींदो ऑफिसर या मुजेरी अमराणी मुक़ाबिलो केर बि खटे पर गोश्त सभिनी खे मिलंदो अॼु वेड़े में ईदूं थींदियूं ईदूं दुंबो हिकिड़ो कुहंदा बाबा पोइ गोश्त केतिरो थींदो गोश्त एतिरो मिलंदो सभिनी खे जेतिरो असां ईद बरादम ते वठंदा आहियूं अञा बि मथे अबा वेड़े में 5 घर आहिनि 5 सेर ॿध अबा दुंबो त मणनि जो आहे एतिरो मिलंदो जो खाईंदासीं बि ऐं सुकाईंदासीं बि वाह सुठो थियो इन मुजेरी ऐं ऑफिसर जे रोशे ते घटि में घटि पाड़े वारनि जी त ईद थींदी न बाबा जल्दी कर हाणे हलण जी कर देरि थी विया सभु गॾु थिया हूंदा अबा उन त मूंखे रोकी पोइ हाणे मूंखां अॻ में तूं तयार आहे हल अरे चुरास्ते बाबा आस्ते ख़बर कोन्हे छा हिन फटफटी में मुंहिंजो साहु पियल आहे साहु
आराम सां उगीस, आराम सां। वो ईअं मुजेरी फटोटी के कायला हा फटफटी खे काए यानी उतां ते बीहार त मां शेफरनि खे तेल हणी अचां थो मुक़ाबिलो करिणो का मज़ाक त कान्हे छुरा। हाँ मुजेरी जल्दी अच जा, सभिनि खे मुक़ाबले ॾिसण जो वॾो शौक़ु आहे। जन वजाए छॾी तूं मुझे बादशाह माण्हू ई गुसप अबा उते मैदान में सॼी ख़ल्क इंतज़ार में बीठी आहे। पोड़ा पका छोरा मां त छोरनि सां गॾु झुमरियूं पिए थो हणा त इहो मुक़ाबिलो ॾिसो। हीअं तूं हिते खट ते मग लॻो वेठो ई वजाए छॾी बादशाह माण्हू ई आहे। ॿुध नेरन करी आहे ईअं वठी भागे इहे वठी भॻुसि बिना बाबा मुजरी नाराज़ न थी ते हिकिड़ो अर्ज़ु कई। अर्ज़ु मुंहिंजो इहो आहे त महिरबानी करे फटफटीअ खे आराम सां बजाइजो। बाबा हू बि शहरी आहे, महिमान आहे वीचारो असांजो। ईअं जो हणीसि घुमरियूं ऐं धू वञी करे कंहिं खॾ या खुॿे में हणी का ॼंग भञड़ा विझे त पोइ त माण्हू साईं कमाल जो ई ॿ टंग मुंहिंजी बि त भॼी सघे थी न। तूं थियो ख़ैर आहे हज़ारे दफ़ा ॼंगूं ॿाहूं भॻियूं थी। हू वीचारो की थकियो पियो आहे। मुंहिंजो ख़ैरु आहे अरे मुंहिंजा उज़वा खे लोह जा आहिनि छा। मां त इहे थो चवां त तूं खुरड़ियूं सुरड़ियूं हणी पोइ जोॻो चाढ़े ॾींदी छो त तुंहिंजा हे रस्ता पेचरा वारिया सां पंध ॾिठल। हाणे वीचारो ऑफिसर शहरी माण्हू हुनखे कहिड़ी ख़बर त रस्तनि पेचरनि ते गाॾियूं कीअं हलाए थियूं वञनि। अॻे दफ़े बि इहे थियो छोरनि न ॾिसनि त को खुरी कोन पिए कूदो ऑफिसर वञी आयोसि कन में अबाया बाह वई। पर बाबा हाणे छोरा ख़ुशी में मापनि ई कोन सा बसि झुमरियूं पिए थियूं पवनि या धिक धिका पई थी पए। वरी पोइ ऑफिसर विझी में ॾींदसि धिको वञी हणसि न खंड में वरी ॼंग न पइजी पएसि। साहेब छो छा थियो आहे? अरे रे ॻाल्हि त ॿुध, मूं त अधी रही तूं मूंखे रोज़ सवेरे उथारे छॾींदा आहियो। अॼु जॾहिं फटफटिन जो मुक़ाबिलो आहे त मूंखे देरि सां छो उथारियो अथई? रोज़ रोज़ तोखे असां केतिरो उथारियूं? ॾींहुं थिए थो त माण्हू पाण ई उथी वञे न। पोइ जेको सिज उभरण खां सुम्हंदो आहे न उहा निभाग जी निशानी हूंदी आहे। पाण सां गॾु निभाग जो खणी आई हुई त पोइ हुन में मां छा कयां? मालिक जंहिंजा ऐब ढके त पोइ ढकणी छो न ढके? हा तुंहिंजा अफ़ाल ॾिसी करे मुआ बस जा कबरुनि में तोपा कंदा हूंदा। वेही मानी न खाइजो, गूंगे वांगे हलंदे फिरंदे मानी खाइजो। हलंदे फिरंदे कोन थो खावां, वेही थो खावां अंदरि। बुख ते वेठा हुआ। ओ छोरा बिस्मिल्लाह करे खाओ, बिस्मिल्लाह करे खाओ। अञा मलाकड़ो कोने शुरू थियो आहे। हमस फटफटी जो मुकाबलो पहिरियों चकर थियो आहे, तॾहिं माण्हू होश में कोन आहिनि। सभई ॻोठ वारा आया हूंदा, रुॻो असां न आहियूं। छोरी खे छा थियो आहे? भॼ भॼा लॻी पई अथसि। वो था यार ॻाल्हि न कर। अॼु वॾो मुक़ाबिलो आहे, ख़बर नथी पए त छा कजे। पोइ तूं भॼ भॼा छो थो करीं? वॾी सवर विझी सुम्ही पओ। छा ॿुधी? वाह जो सलाह ॾिनी अथई। होॾे सॼो रात गॾु हूंदो, मां हिते वरी सुम्ही रहां।
वाह जो सलाह तो दी जे सुभाणे सब यो तो अॻिते गॾु थियनि ऐं पोइ हिक ॿिए सां बि ॻाल्हियूं कनि मां वरी ज़िन खे वात पटी वई ॾिसां हा न न तूं वञ तोखे देर पई थी वञ तूं वञ हा भाॼाई मां वञा थो वरी छा थियो छोरा हा यादि अची वई छा यादि आहे अथसि करे छा थो इहो इन जे करे जो हुते वॾो मेलाखड़ो गॾु हूंदो न हिन जे करे हिकिड़ी मानी खयूं थो वञा खीसे में विझी उते वञी खाईंदुसि बुख लॻई आ त घर कहिड़ो परे हुयो अची वञी आ खाइण वो भाॼाई उते छिक छिका लॻी पई हूंदी 5 मिंटनि जी वांध कई बि कान मिलंदी अहिड़ा छोरो त ईद वारे ॾींहुं बि ख़ुशि न आहियूं जेतिरो ई अञु ख़ुशि आहे हिन पट पटी जो मुक़ाबिलो करे थी चोई न आहे त ख़ुशि कीअं न थींदो छा ॿुधी हाणे ॿुधो हाणे मां नाथो तव्हांजो बाबा वरी छा थियो पंहिंजो अजरक जो पलो कुल्हे ते रखी वञ न त ओताक ताईं वेंदे अधु खाइजी वेंदे अड़े छोरा ही छा आहे भला इहो ॿुधाए त अपा जी आदत कॾहिं छॾींदी पुट पंहिंजा कपिड़ा खाई त चट करे छॾी हाणे अची असांजे कपिड़नि खे लॻो ई रुगो असांजा कपिड़ा कोन ओड़े पाड़े जा कपिड़ा बि खाइण शुरू कया अथसि गूंगे जी कमीस जो अधु हिसो खाई वियो माई ढकणी दां खणी आई मस वञी जान छॾाईमांसि गूंगे जी खमीस मुंड में पासी पई न उहो तोखे ॿुधायो मां अम्मा उहो त मां कूड़ आयो माई ढकणी मां जान छॾाइण लाइ तुंहिंजो पासो वतो न त तुंहिंजे अफ़ालनि जी त मूंखे ख़बर आहे खैरे मूंखे त ॻाल्हि इहा सम्झ में कान थी अचे त हिन पागे जी आदत कीअं छॾाया बाबा उहो न आहे ढगे वारो बुथाड़ो उहा हिन जे मुंहं ते चाढ़े छॾे ऐं जेॾीमहिल मानी खाईंदो न पोइ लाहे छॾींदासीं ऐं वरी चाढ़े छॾींदासीं हा हाणे इहो ई कमु करिणो पवंदो बाक़ी न ते छोरो इहा आदत छॾींदो ई कोन अधी वाह जी सुहिणी सरानी दी बाबे खे मोतबर वॾी सजणी तूं मुंहिंजी तूं लाइक बि हिन जी आहीं बाबा ओ ता करे हल मां बि गॾु हलंदो मई अड़े जेकॾहिं मूंसां गॾु हली थो न त 2-3 कदम पोइते थी गॾु हल जाए सम्झी हली आ हाणे हली आ हितां त कुझु बि नज़र नथो अचे त पोइ हेॾे अचो अचो हलो 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 अरे तुने गाजू छोरियूं हां खटू थियूं आयो हितां तव्हांखे फटफटियूं नज़र कोन ईंदियूं वञो वॾी कलाकारनि खे कोठे ते चढ़ो टंग भॼी लहो अट खट थो लहो काकी सही थी चए न असां वारे कोटे था हलो हुते वञी ॾाकण वठी था ॾिसनि वञो वञो ऐं छोरियूं इहा हेॾे काॾे थी ॾाकण खई अचो लॻे त छोरियूं पंहिंजूं मिड़ई टंगूं भञराईंदव अॼु तव्हां हो ॾिस नज़र अची विया ओ ये बेठा अथव ओ जमालो ओ मुंहिंजो खटी आयो मुंहिंजी खेर सां ओ जमालो अला ओ जमालो अदा पादा केरु खटे आयो आयो अबो मुंहिंजेरी खटे आयो अथई मामा चए पियो त मुंहिंजेरी खां ऑफिसर डिलीवर पक्को आहे ऐं मुंहिंजेरी खटे वेंदो पर बाबा चए पियो ऑफिसर जी फटफटी नहीं आहे उहो खटे वेंदो अम्मा ऑफिसर त शहर जे पकनि रस्तनि जो एरियल आहे ऐं असां कचनि रस्तनि जा अम्मा हितां जा माण्हू न उठ जी उठ न को त ॾिसणी गर्मी न को सर्दी न को तती न को वारी बसि पयान था रुगो ऐं छोरियूं ॿुधो हिन जो मक़सदु त अॼु शाम जो दुंबो पको कोईंदा अम्मा आदि नाज़ा ॿुधो वञो खातियूं बातियूं ॻोल्हियो तिखियूं बिखियूं कयो ॼाण गोश्त आयो शाम को कटे भाॼी खाईंदासीं बोड़ असां त अॻु में ई कातियूं तिखी करे छॾियूं आहिनि ऐं देगड़ियूं बि मां जे लेपो ॾेई छॾियो आहे हाणे बसि गोश्त जो इंतज़ारु आहे
उहा त शाम ताईं ख़बर पवंदी त अॼु शाम तां दुंबो कोन या सुभाणे। अम्मा अॼु ई कंदा सभु ताक़त ढेर लॻा पिया आहिनि। चवंदा अॼु शाम जो असां न दुंबे खे कोंदासीं। जेसीं ताईं कोंदासीं कोन नी दुंबे खे तेसि ताईं तूं उथंदासीं कोन। हा छोकिरियूं तव्हां बाहि ॿारे छॾियो, चुल्हियूं गरम हुजनि। ओ लो न हेॾो वॾो किटलो घर खणी वियो थी चांहि करण जे लाइ। मां पोइ मां वञा, मां बि पीअंदुसि चांहि। हा बा वञ तूं वञ। ओ जमाल ओ चुप। मालिक साईं जॾहिं सभिनी जा ऐब ढकिया आहिनि त बि ढकणी छो न ढके। असली सभिनी जा कम लथा पिया आहिनि न। कंहिंजा ऐब खोले कंहिंजा खोलिया। वधी खेर ताए वरी कंहिं ते डबरी पई। सादा ॻाल्हि ई न पुछ। अदा इहो पई चवां त असां ॻोठ वारा हिते पिया था बुख भरूं। ॾुकार माण्हुनि जो पेट वञी पुठीअ सां लातो आहे ऐं असांजो मुजेरी उन जा रोशा ख़तम ई कोन था थियनि। इहो पई चवां त इहे ॿाराणियूं हरकतूं उन जूं कॾहिं ख़तम थींदियूं। अधी मुंहिंजी वॾर भेण ॾुकार त मालिक जे तरफ़ खां आहे न, उन में भला मुजरी जो कहिड़ो तो है ठही पई अच्छे मथे। अदा असां पंहिंजा अफ़ाल ॾिसूं कोन था, यकदमि था मालिक जे मथां हणो त ॾुकार मालिक जे तरफ़ खां है इंसान नाशुक्रो ॾाढो आहे। सॼो ॾींहुं पोता खून ते वेठा था तॾा टोड़नि, बाक़ी मस्जिद में वञण चङा जहिड़ो नांग थो डंगे। है कंहिंजा ऐब खोले कंहिंजा खोलिया। मालिक ऐब ढकिया आहिनि त को ढकणी छो न ढके। इन रोशे खां त सुठो आहे त मस्जिद में वञी अलाह अलाह कजे त इहे मुसीबतूं टरी वञनि। पर तव्हां मचायूं शैतान वारियूं मंडलियूं त पोइ इहे मुसीबतूं कीअं टरंदियूं। ओ मुंहिंजी वॾर भेण हिन ॾुख वारे माहौल में इन अमल करण सां कंहिंखे ख़ुशी मिले थी त भला इहो ॾोहो आहे? न त न ॾोहो त कोन्हे को, पर तव्हांखे बि त मस्जिद में वञण में ॾोहो कोन थींदो न। अदा बसि तव्हांखे छा चवां, जॾहिं मालिक ऐब ढकिया आहिनि त ढकणी छो न ढके। अदी हाणे तूं छॾी न कैपी खे, बसि काती तिखी करे वेह। राति गोश्त मिलंदो उहो खाईंदासीं। हाओ अदा हाओ, सॼो ॾींहुं रुॻो हिन पेट जी अथव, पोइ ॿियो बि फिकुर अथव या कोन्हे को। मालिक ऐब ढकिया आहिनि त पोइ ढकणी छो न ढके। बाक़ी तव्हांजे प्रकार त इहे ई लॻा पिया आहिनि। जे मां तव्हांजा प्रकार ज़ाहिर करण वेहा न त ॾंडे आङुरियूं अची वेंदव। बाबा तूं बेवारी ॻाल्हि विसरी वियो छा? छोरनि जा हथ पिया आहिनि पेट ते स्टोरे ॾिसनि चाहे। ओ तू ये छोरनि जा बहाना छॾ। ईअं छो न थो चई त तोखे पेट में वलोटो पियो आहे? कीअं सम्झी? बाक़ी इहा मुंहिंजी भॼ भॼा छा थी छा ॿुधो? भली तव्हां भलो दुंबो वठी अचो, हुनजा पैसा तव्हांखे मां ॾींदुसि। ऐं मूंखे ॿुधायो त हुन दुंबे जी क़ीमत छा हूंदी? बाबा तूं पंहिंजा पैसा पंहिंजे खीसे में रख। बदाड़ा वञी दण मां सुठो दुंबो काए अच त हिते ई तकबीर ॾेई ऐं ज़िबा था कयूंसि। पोइ जेको खाई सघो सो हिते देगड़ो तयारु कयो। बाबा बाक़ी जेको गोश्त बचे न सभिनी जे घर में ज़रो ज़रो करे विराए अचो। ही छोरो हाँ फाड़ींदो मुंहिंजो। तूं त दुंबो सॼो अकेलो खाई वेंदे, अड़े पोइ घर ॿारनि खे छा खाराईंदे? या तुम्हारी मां जेका सॼो ॾींहुं चवंदी थी अथई त जॾहिं रब ऐब ठकिया न त ढकणी छो न ढके। अड़े छुरा पोइ उनखे छा खाराईंदे? हा इहो सही आहे, जेको खाई सघूं उहो ई तयारु कंदासीं, बाक़ी ॿियो घर मोकिलींदासीं।
बिल्कुलु सही सुमर, ॿारनि खे बासरो हूंदो। बाबा हाणे ॻाल्हियुनि खे छॾियो। शाम दुंबो काए जो त दुंबे खे शाम कयूं शीख शीख। दुंबो चूटेगा है जान, दुंबो जी चाबुदी। तायो किथे काए जी? वञ बदाड़ा वञ, को सुठो मतारो दुंबो काए अच। असुल अहिड़ो तो काए जा जो सॼो ॻोठ खाई ढो करे। सोप सीरियल मुहबतुन जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।